दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो। दादू ज़िले के चइनी तालुक़नि जे PST ऐं GST उम्मीदवारनि जो DO सेकेंडरी ऑफिस खां पोइ मुतालबनि जी मनता लाइ DO प्राइमरी ऑफिस में ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो जारी। कैंप क़ाइम अॻवाननि राशिद बलोच, साकिब लगारी, काशिफ बलोच, तौफ़ीक लुंड, अयाज़ शेख ऐं ॿियनि मीडिया के बयान ॾींदे चयो त DO प्राइमरी लियाकत नाइज ट्रेज़री जे रिकॉर्ड में वाज़े सवनि जी तादाद में सीटूं हुअण बावजूद DO सेकेंडरी खे लिखी नथो ॾिए, जंहिं सबबि फैज़ ढिली थी रहियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त असां जा सिर्फ़ चंद महीना बचिया आहिनि, जंहिंखां बाद असां नौकरीअ जे अहल न रहंदासीं। हिननि सेक्रेटरी तालीम मिनिस्टर तालीम वज़ीर आला सिंध खे DO प्राइमरी जे नाजाइज़िन जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जी अपील कई। अॻवाननि जो वधीक चवणु हो त जेसीं ताईं लिकायल सीटूं ज़ाहिर करे साइन करे न ॾिनियूं वेंदियूं तेसीं ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करण जी सूरत में जारी रहंदो। चाहे साल विहणो पवे विहंदासीं, पर साइन थियल सीटूं ऐं एप्रेंस जो शेड्यूल वठी पोइ वापसि वेंदासीं।